नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में गर्मी जो मौसम में पंहिंजे पाण खे ऐं नंढड़नि ॿारनि खे कीअं बचाए सघिजे, हिन हवाले सां खिपरो जे ॿारनि जे बहितरीन डॉक्टरनि जो अवामी न्यूज़ सां ख़सूसी ॻाल्हाईंदे चवणु आहे त शुरू थी आहे असां वटि हींअर सिविल अस्पताल खिपरो में डायरिया जा जीअं दस्तनि जा तमामु घणा केस अची रहिया आहिनि ऐं उन बीमारी खां बचाव लाइ आऊं तव्हांखे इहो सलाह ॾींदुसि तव्हांजे चैनल जे ज़रिए त जेको आहे पाणी साफ़ु पीअनि। पाणी ॾिसो जेकॾहिं मिनरल वाटर नथा वठी सघनि त उहो पाणी जेको आहे उॿारे सुठे नमूने उॿारे उनखे छाणे उनखे थधो करे पोइ ॿारनि खे पाणी पीआरणु। ऐं जेके बि शयूं आहिनि कोशिशि करे ढकियल रखनि, खाधो ग़िज़ा जेका बि आहे उनखे खोले न रखनि ऐं ॿार खे कोशिशि करे जेको आहे ॿाहिरियूं शयूं जेके आहिनि, जेके जंक फूड वग़ैरह पेरेंट्स खाइनि था या जेके ॿाहिरि जेके इहे आइसक्रीम्स वग़ैरह ई खाइनि था उहे बिल्कुलु न खाइनि ऐं कोशिशि करे साफ़ु ऐं सुठो खाधो खाराइनि ऐं पाणी जो जेको वधि में वधि एहतियात कनि। हींअर घणी तणी त हले पई नमूनिया, गॾोगॾु दस्त बि शुरू थी हली आहिनि जेके गैस्ट्रो चइजे। ऐं हीअ तब्दील थींदड़ मौसम आहे, मक्खियूं बि अची वयूं आहिनि ऐं थ्रेशर बि हलणु शुरू थी हली आहिनि। त इहे ॿ मेन बीमारियूं हलनि पियूं। बाक़ी कमज़ोरी पंहिंजे समाज जी सम्झ जड़ुनि में वेही रही आहे, ॿारनि जी जड़ुनि में वेही रही आहे, ओॾां बि ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे। महिरबानी साईं। छो त शऊर जी कमी जे करे, पढ़ाई ऐं एडुकेशन जी कमी जे करे, जेको मुंहिंजो पर्सनल रायो आहे, एडुकेशन ई हर शइ जो हल आहे। माउ खे घुरिजे त 6 महीननि ताईं सिर्फ़ु पंहिंजो खीरु पीआरे, 6 महीननि ताईं पाणी बि कोन्हे ॾियणो, न पाणी न दुको न सुती न ग्राई वाटर। ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे एडुकेशन हर मसइले जो हल आहे। एडुकेशन अची न गुरबत मसइले जो हल आहे, गुरबत जे करे बि कुझु कोन पियो थिए, ऐं न ई को समाजी पहलू आहिनि। ॿार अॼु खां 100 साल पहिरीं बि हिन मुआशरे में घटि रिज़र्व्स हुअण जे बावजूदु बि, घटि इकोनॉमिकल कंडीशंस हुअण जे बावजूदु बि, गुरबत जे बावजूदु बि 100 साल पहिरीं वारा ॿार बि पलंदा पिया हुआ। उन्हनि जो अगरि क़दु ॾिठो वञे त असां खां ॾेढुणो क़दु आहे। अॼु क़दु ॾिठो वञे, हरीश तूं पंहिंजो क़दु ॾिस, भाऊ जो क़दु ॾिस, तोखे अंदाज़ो थी वेंदो त मसइलो शायदि पैसो एॾो न आहे, गुरबत एॾो न आहे, जेतिरो शऊर आहे, एडुकेशन आहे ऐं तालीम आहे। साह जी तकलीफ़ जी बीमारियूं अचनि पियूं, एलर्जी जूं, साह में तकलीफ़ वधीक। ॿियो दस्तनि जी पोजीशन, दस्त वधीक, दस्तनि में पाणी जी कमी, गर्मियुनि में जेको पाणी जी कमी वधीक थींदी आहे त बहितर दस्तनि जे लाइ जेको सो पाणी जी कमी ॿारनि खे न थियणु घुरिजे। हुन जे लाइ निमकोल वग़ैरह इस्तेमालु कनि, घर में माइट जेके आहिनि पंहिंजो निमकोल रखनि ऐं जॾहिं दस्त शुरू थियनि इलाजु कंहिं बि डॉक्टर खे कराइनि पर निमकोल पिआरणु शुरू करणु। साह जी तकलीफ़ जे लाइ ॿार खे थधि खां बचाइनि, मिटी दस्त खां बचाइनि, ॿार खे गरम रखनि, नंढिड़ो ॿार आहे उनखे गरम रखनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।